Biology class now, chapter 6, lesson 8, summary, इख्तिसार। आवां बायोलॉजी जो उस्ताद नजीला चन्ना आवां के सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। असां जो लेक्चर जो मौजू आहे समरी, इख्तिसार। Reactions occur in living organisms called metabolic reactions. जानदार शयुनि में थींदड़ रद्द अमलनि खे metabolic reactions सॾियो वञे थो। मिसाल जे तौर ते असांजे जिस्म जे अंदरि अमाइनो एसिड्स, ग्लूकोज़ या ग्लाइसरोल ऐं फैटी एसिड्स मंझां रिस्पेक्टिव मैक्रोमॉलिक्यूल ठहंदा आहिनि। जीअं अमाइनो एसिड्स मंझां थींदा तयारु प्रोटीन्स, ग्लूकोज़ मंझां स्टार्च, ग्लाइसरोल ऐं फैटी एसिड्स मंझां लिपिड्स। हाणे इहे आहिनि असांजा हिकिड़े क़िस्म जा मेटाबॉलिक रिएक्शंस जिन खे असां एनाबॉलिज़म सॾियूं था, ऐं ॿिया थींदा आहिनि कैटाबॉलिज़म, यानी वरी वॾा मॉलिक्यूल नंढनि मॉलिक्यूलनि में टुटंदा। न रुॻो इंसाननि जे जिस्मनि जे अंदरि पर ॿूटनि ऐं ॿियनि जानदारनि जे जिस्मनि जे अंदरि पिणु मुसलसिल तब्दीलियूं थींदियूं रहनि थियूं। उन्हनि समूरनि तब्दीलियुनि खे, उन्हनि समूरनि कीमियाई अमलनि खे गॾाए असां चवंदा आहियूं मेटाबॉलिक रिएक्शंस। There are two types of metabolic reaction occurring in organisms. जानदार जिस्मनि जे अंदरि थींदड़ कीमियाई अमल मेटाबॉलिक रिएक्शन ॿिनि क़िस्मनि जा थियनि था, एनाबॉलिज़म एंड कैटाबॉलिज़म। एनाबॉलिज़म रिएक्शंस आर कंस्ट्रक्टिव रिएक्शंस। एनाबॉलिज़म रिएक्शन उहे आहिनि जिन खे असां तामीरी रिएक्शन चऊं था। मिसाल जे तौर ते अमाइनो एसिड्स, ग्लूकोज़, ग्लाइसरोल या फैटी एसिड्स सादा मॉलिक्यूल आहिनि। अमाइनो एसिड्स खे गॾाए उन्हनि मंझां प्रोटीन तयारु कयूं वेंदियूं आहिनि। हाणे अमाइनो एसिड्स मंझां प्रोटीन जो ठहणु, प्रोटीन जो तामीर थियणु एनाबॉलिक रिएक्शन सॾिजे थो। सादियुनि शयुनि मंझां पेचीदा शयूं या पेचीदा मॉलिक्यूल तयारु करण वारे अमल खे असां एनाबॉलिज़म सॾियूं था, ऐं इहो एनर्जी टेकिंग प्रोसेस हूंदो आहे। कैटाबॉलिक रिएक्शंस आर डिस्ट्रक्टिव रिएक्शंस। कैटाबॉलिक रिएक्शन तोड़ फोड़ वारा कीमियाई अमल हूंदा आहिनि जिन मंझि वॾा मॉलिक्यूल टुटी नंढनि मॉलिक्यूलनि में तब्दील थींदा आहिनि, ऐं इहो वॾा मॉलिक्यूल जॾहिं टुटंदा आहिनि त उहे सादनि मॉलिक्यूलनि में टुटण सां गॾोगॾु तवानाई पिणु पैदा कंदा आहिनि। The minimum amount of energy required to activate a reaction is called as activation energy. रद्द अमल खे शुरू करण जे लाइ घुर्बल तवानाईअ जे मिक़दार खे एक्टिवेशन एनर्जी सॾिबो आहे। मिसाल जे तौर ते तव्हां ॾिसो था त हेॾा रिएक्टेंट आहे, उनखे प्रोडक्ट में तब्दील करणो आहे त लाज़मी तौर ते हीअ जेका बैरियर आहे उहा असांखे तय करणी पवंदी। हाणे इहो बैरियर तय करण जे लाइ इन रिएक्टेंट ते लाज़मी तौर ते एनर्जी लॻंदी। इहा जेका एनर्जीअ जो मिक़दार लॻंदो इन खे असां चऊं था एक्टिवेशन एनर्जी। The biochemical reaction requires high amount of activation energy. हयातियाती कीमियाई अमल तमामु घणे मिक़दार में एक्टिवेशन एनर्जीअ जा घुर्जाऊ हूंदा आहिनि। हयातियाती रद्द अमलनि खे शुरू थियण जे लाइ तमामु घणी एक्टिवेशन एनर्जी घुर्बल हूंदी आहे। नॉर्मल हेतिरी हूंदी आहे, पर जॾहिं हिते ॾिसो त एंजाइम उते कमु करे थो त इहा जेका एक्टिवेशन एनर्जी आहे उनजो मिक़दार घटिजी थो वञे। Molecules which facilitate biochemical reaction by reducing activation energy are called as enzymes. हयातियाती अमलनि में घुर्बल एक्टिवेशन तवानाई जो मिक़दार घटाईंदड़ मॉलिक्यूलनि खे एंजाइम सॾियो वञे थो। हाणे इहो रिएक्टेंट हुयो, उन रिएक्टेंट ख़ाली एंजाइम खां सवाइ हुयो त उनखे एक्टिवेशन एनर्जी तमामु घणी पई लॻे प्रोडक्ट में तब्दील थियण लाइ, पर जॾहिं इन रिएक्टेंट सां गॾु एंजाइम कमु कयो त हाणे ॾिसो त उनखे एक्टिवेशन एनर्जी थोरी थी खपे। सो एंजाइम अहिड़ा मॉलिक्यूल आहिनि जेकी एक्टिवेशन एनर्जीअ जे घुर्बल मिक़दार खे घटाईंदा आहिनि ऐं रिएक्शन करण में आसानी पैदा कंदा आहिनि। Enzymes are biocatalysts made up of mostly proteins and therefore are three-dimensionally folded chains of amino acids with a specific shape. Enzymes प्रोटीन मां ठहियल हयातियाती अमल अंगेज़ आहिनि जेकी अमल खे कीमियाई अमल खे तेज़ करण जो कमु कंदा आहिनि, जेकी एंजाइम्स खे अमाइनो एसिड्स ज़ंजीरुनि सां टितरफ़ी शिकल ॾियनि था। इहे प्रोटीन अमाइनो एसिड्स मंझां ठहियल हूंदा आहिनि। उन्हनि अमाइनो एसिड्स जा ज़ंजीर, उन्हनि जा चेन्स
अमाइनो एसिड्स गॾिजी करे पाण में जेको एंजाइम ठाहिनि था उनखे टितरफ़ी 3 डायमेंशनल स्ट्रक्चर में तयारु कंदा आहिनि। एंजाइम्स छा आहिनि? प्रोटीन मां ठहियल बायोकेटलिस्ट आहिनि। बायोकेटलिस्ट असां चऊं था जॾहिं उहे जानदार जिस्मनि जे अंदरि केटलिस्ट जो कमु कनि। हूअं केटलिस्ट आमतौर ते कीमियाई अमलनि में इस्तेमालु थींदो आहे। कीमियाई अमलनि में तव्हां ॾिठो हूंदो त खोड़ सारा अंसर एलिमेंट्स या मेटल्स या ॿियूं शयूं केटलिस्ट तौर ते इस्तेमालु थींदियूं आहिनि त जीअं उहे रिएक्शन खे स्पीड अप करे सघनि। या मिसाल जे तौर ते तव्हां दुकान जी शटर खे ॾिठो हूंदो त उनखे हेठि करण जे लाइ ग्रीज़ जो इस्तेमालु कयो वेंदो आहे त जीअं उहो तकिड़ो ऐं तवानाई जे थोरे ख़र्च सां हेठि करे सघिजे। केटलिस्ट जो इस्तेमालु कीमियाई अमलनि में ईअं थींदो आहे। साॻियो ई कमु एंजाइम्स जानदार जिस्मनि जे अंदरि कंदा आहिनि जिन खे असां बायोकेटलिस्ट सॾूं था। छो त एंजाइम्स जेके आहिनि उहे बायो जानदार जिस्मनि जे अंदरि कमु कंदा आहिनि, तंहिंजे करे असां हिननि खे बायोकेटलिस्ट सॾूं था। एंजाइम्स आर बायोकेटलिस्ट मेड अप ऑफ मोस्टली प्रोटीन्स। इहे घणे भाङे प्रोटीन्स जा ई ठहियल हूंदा आहिनि। रिएक्टेंट्स ऑफ एंजाइम्स आर कॉल्ड सबस्ट्रेट। एंजाइम जो रिएक्टेंट जेको अची करे एंजाइम सां मिलंदो ऐं कीमियाई अमल जे प्रोसेस मां गुज़री प्रोडक्ट में तब्दील थींदो त उन मादे खे असां सबस्ट्रेट सॾूं था। स्मॉल पोर्शन ऑफ एंजाइम्स वेयर सबस्ट्रेट अटैच कॉल्ड एक्टिव साइट। एंजाइम इन कीमियाई अमल में पंहिंजे केटोलाइटिक रिएक्शन में सॼो मुलविस कोन थींदो आहे। उनजो हिकिड़ो थोरो हिसो हूंदो आहे जिते अची करे सबस्ट्रेट अटैच थींदो आहे ऐं पोइ उहो सबस्ट्रेट प्रोडक्ट में तब्दील थींदो आहे। एंजाइम जो उहो थोरो हिसो जिते सबस्ट्रेट अची करे अमल कंदो आहे उनखे सॾिबो आहे एक्टिव साइट। Enzymes are sensitive to pH, temperature and substrate concentration. Enzymes गर्मी, pH ऐं सबस्ट्रेट मिक़दार ॾांहुं हसास थियनि था। हाणे ॾिसो त टेम्परेचर जीअं वाधि करे थो 0 खां 10, 20, 30 डिग्री सेंटीग्रेड वधंदो वञे थो, रेट ऑफ रिएक्शन पिणु वाधि खाए थो। तव्हांजो 37 डिग्री सेंटीग्रेड ते असांजो एंजाइम जेको आहे उहो तमामु घणी पंहिंजी एक्टिविटी शो करे थो। वधि में वधि एक्टिविटी एंजाइम 37 डिग्री सेंटीग्रेड ते शो कंदा आहिनि ऐं 37 डिग्री सेंटीग्रेड खे असां चऊं था त एंजाइम्स जो ऑप्टिमम टेम्परेचर आहे। हाणे इन खां मथे जीअं ई असां टेम्परेचर खे वाधि कराईंदासीं तीअं छा थींदो त रेट ऑफ रिएक्शन जेको आहे उहो डाउन थियणु लॻंदो, किरंदो। छाजे लाइ? जो एंजाइम्स प्रोटीन्स जा ठहियल आहिनि ऐं गर्मी पद में वाधि एंजाइम्स खे डीनेचर करे सघे थी। मिसाल जे तौर ते जीअं अंडे खे असां गरम कंदा आहियूं त उहो प्रोटीन जो ठहियल हूंदो आहे, उहो डीनेचर थींदो आहे, टुटंदो आहे, उनजी कंपोज़िशन जेका आहे उहा खरंदी आहे, ख़राबु थींदी आहे। ईअं ई एंजाइम पिणु ऑप्टिमम टेम्परेचर खां मथे जेकॾहिं कमकार लाइ रखिबा त उहे पिणु डीनेचर थींदा। साॻे तरीक़े सां pH या ऑप्टिमम pH आहे। ऑप्टिमम pH ते एंजाइम वधि में वधि घणो कमु कंदा आहिनि। हिकिड़ा एंजाइम अहिड़ा आहिनि जेके एसिडिक pH में कमु कनि था, ॿिया एंजाइम अहिड़ा आहिनि जेके बेसिक pH ते कमु कनि था ऐं कुझु एंजाइम अहिड़ा आहिनि या मोस्टली अहिड़ा आहिनि जेके न्यूट्रल pH ते कमु कंदा आहिनि। हाणे जेकॾहिं कंहिं बि एंजाइम जे लाइ ऑप्टिमम pH खां pH घटि हूंदी तॾहिं बि एंजाइम जी एक्टिविटी किरंदी। जेकॾहिं ऑप्टिमम pH खां मथे हूंदी pH तॾहिं बि एंजाइम जी एक्टिविटी किरंदी। पर जेकॾहिं इहा pH तमामु घणी एक्सट्रीम लेवल ताईं वधी वई त एंजाइम डीनेचर थी सघे थो। साॻे तरीक़े सां सबस्ट्रेट कंसंट्रेशन यानी सबस्ट्रेट जो मिक़दार पिणु एंजाइम जी एक्टिविटीअ ते असरअंदाज़ थींदो आहे। जीअं जीअं तव्हां सबस्ट्रेट जी कंसंट्रेशन वधाईंदा वेंदो त एंजाइम जी एक्टिविटी वधंदी वेंदी। पर हिकिड़ी पॉइंट ताईं जॾहिं एंजाइम सेचुरेट थी वञनि था त पोइ हिते कंसंट्रेशन सबस्ट्रेट जी केतिरी बि वधायो पर एंजाइम जो रेट ऑफ रिएक्शन कोन वधंदो। Activity of enzymes can be enhanced by activator and declined by inhibitors. एंजाइम जे कम खे कुझु मादा तेज़ कनि था से एक्टिवेटर सॾिबा आहिनि। एक्टिवेटर यानी एक्टिव कंदड़ ऐं के मादा वरी एंजाइम जे कम खे सुस्त कंदा आहिनि, तन खे इनहिबिटर्स सॾिजे थो यानी रंडाईंदड़ या रोकींदड़। इनहिबिटर मिसाल जे तौर ते ॾिसो त नॉर्मल बाइंडिंग में छा थींदो आहे त एंजाइम
पंहिंजी एक्टिव साइट सबस्ट्रेट खे ॾींदो आहे जिते ॿई ॼणा गॾिजी करे कॉम्प्लेक्स ठाहींदा आहिनि ऐं प्रोडक्ट ठहंदी आहे। पर इनहिबिशन में छा थींदो त हिकिड़ो इनहिबिटर अची करे एक्टिव साइट जी जॻह वठंदो ऐं सबस्ट्रेट खे उते अटैच थियणु कोन ॾींदो। या वरी ईअं थी सघे थो त एंजाइम में कंहिं ॿिए पासे खां अची करे इनहिबिटर चिंबड़ंदो ऐं एंजाइम जी एक्टिव साइट जी जेका शिकिल आहे उहा तब्दील करे छॾींदो तव्हांजो सबस्ट्रेट उन शिकिल में अटैच कोन थी सघंदो। सो इनहिबिटर्स जो कमु आहे एंजाइम जी एक्टिविटीअ खे रोकणु, रंडाइणु या बंदि करणु, ऐं एक्टिवेटर्स जो कमु आहे एंजाइम जी एक्टिविटी खे वधाइणु। Many enzymes are used commercially in industries like paper, food, brewery, biodetergents, industries, etc. etc. तमामु घणा एंजाइम्स हाणे तिजारती बुनियादनि ते मुख़्तलिफ़ सनअतुनि में इस्तेमालु थियनि था, जीअं कागज़ जी सनअत, खाधे जी सनअत, मशरूबात जी सनअत या वरी बायोडिटर्जेंट्स जी सनअत। The enzymes attach with substrate, form enzyme substrate complex. After completion, enzyme detached while product is formed. एंजाइम ऐं सबस्ट्रेट पाण में मिलंदा आहिनि त एंजाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स ठाहींदा आहिनि ऐं इहो सबस्ट्रेट जॾहिं प्रोडक्ट में तब्दील थी वेंदो आहे त एंजाइम उन प्रोडक्ट खां आज़ादु थींदो आहे, वरी उहो ॿीहर साॻे ई एक्टिविटी जे लाइ तयारु थींदो आहे। There are two models to explain enzyme action. एंजाइम एक्शन खे बयानु करण जे लाइ ॿ मॉडल आहिनि, हिकु आहे लॉक एंड की मॉडल, ॿियो आहे इंड्यूस फिट मॉडल। लॉक एंड की मॉडल मूजिबि एंजाइम हिकु ताले वांगुरु कमु कंदो आहे जंहिंखे हिकिड़ी मख़सूस चाबी खोले सघे थी। यानी एंजाइम जी हिकिड़ी रिजिड एक्टिव साइट हूंदी आहे जंहिंजो हिकिड़ो ख़ासि स्पेसिफिक रिजिड शेप हूंदो आहे, उते अची करे उहो ई सबस्ट्रेट फिट थींदो जेको उन जहिड़ी मुशाबियत रखंदड़ हूंदो। पर असांखे इंड्यूस्ड फिट मॉडल इहो थो सम्झाए त एंजाइम जी एक्टिव साइट का रिजिड स्ट्रक्चर कोन्हे का, उहा फ्लेक्सिबल थींदी आहे। सबस्ट्रेट अटैच थींदो, सबस्ट्रेट खे प्रोडक्ट में जीअं एंजाइम तब्दील कंदो त सबस्ट्रेट एंजाइम जी पंहिंजी जेका एक्टिव साइट आहे उन जी शिकिल बि चेंज थी सघे थी ऐं वरी जॾहिं सबस्ट्रेट उन ॾांहुं ईंदो त हू पंहिंजी एक्टिव साइट खे सबस्ट्रेट सां मिलाइण जे जहिड़ो मौज़ून बणाए छॾींदो। सो असां हिनखे चऊं था इंड्यूस्ड फिट मॉडल, यानी सबस्ट्रेट अची करे इंड्यूस कंदो आहे एंजाइम खे, तॾहिं उन जी स्ट्रक्चर उन सबस्ट्रेट जहिड़ी थींदी आहे। ईअं कोन्हे को त को बि सबस्ट्रेट अची करे उन जी शिकिल खे तब्दील करे सघे थो, पर जॾहिं सबस्ट्रेट ते एंजाइम कमु कंदो आहे त उन जी एक्टिव साइट में पिणु तब्दीली ईंदी आहे ऐं वरी साॻे ई सबस्ट्रेट ॾांहुं जॾहिं एंजाइम वरी वापसि वेंदो ॿीहर नए सबस्ट्रेट ते कमु करण लाइ, पर उहो साॻी स्ट्रक्चर जो हूंदो त पंहिंजी एक्टिव साइट खे हू वरी रिफ्रेश कंदो ऐं हुन सबस्ट्रेट सां हुनखे मिलाईंदो, वरी हुनखे प्रोडक्ट में तब्दील कंदो। इन जे आख़िरी पॉइंट सां गॾु असांजो अॼोको वीडियो लेक्चर समरी त पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।